कंदाकोट में ठेले वाले सब्जी फरोश म्युनिसिपल कमेटी अमले और एनक्रोचमेंट पुलिस के ज्यादतियों से तंग आकर एहतजाजी मुजाहरा करते हुए उन्होंने कहा वीडियो नहीं सिर्फ इन टुकड़े में कटिंदा काले वञो बेरोजगार हूं मां माज़ूरा नंढड़ा बच्चा मुझा सगा किराया दिया को भी मां रेडी हलाया तो को भी मुखे नथा अचनि ॿियो महीनो मुंहिंजी रेडी बंद आहे साईं बेरोजगार नंढड़ा बच्चा मुझा काले वञा को ड्यूटी भी नथा ॾियनि साईं ड्यूटी भी नथा ॾियनि मज़ूर आहे को भी मुंहिंजो हक़ आहे पोइ बि रड़नि था हा पैसा ॾे या हीअं कर फलान कर उन जेके रेडियूं बंदि लॻी पई हाणे अॼु मुक में रेडियूं कढनि था टैक्स साईं 30 रुपया वठनि था न साईं 30 रुपया हर शहर में 5 रुपया महसूल आहे त असां वटि 30 रुपया महसूल वठनि था ॿियो 30 रुपया असां मंडी में भरियूं था उते बि महसूल वठनि था कमायूं सही कंहिं महिल 200 आहे कंहिं महिल 150 आहे कंहिं महिल 500 नहीं रोज़ी एतिरी त न आहे नंढड़ा बच्चा नहीं जॻहियूं किराए ते आहे मुंहिंजी 5000 मसवाड़ा साईं जॻह अमर जो ख़र्चो आहे मूं सकर हीरा मां करे 10,000 रुपया मुंहिंजो महीने जो ख़र्चो आहे उहो मां मज़ूर आहियां 4 ॿार आहिनि मूंखे मां छा कयां साईं गुज़ारो कयूं था इहो रेडियो हलाइण बि नथा अचनि साईं असांजो मुतालबो इहो आहे महिरबानी करे डीसी साहब साइड वारे खे छॾियो वञे 30 रुपया टैक्स बि असां अदा कयूं था उनजे बावजूद 3 महीना छॾे चौथे महीने लठ जो दंड करो खारिन बि हलायूं था खारिन वारा बि ऊंधा था करनि भला असां काले हाणे माल तव्हां ॾिसो हली दर पदर पियो आहे ट्रैक्टर चवंदा खणो न त घर खणी वञो न त ट्रैक्टर हणंदासीं हाणे काले वञूं डीसी साहब खे इहा असां अपील कयूं था त महिरबानी करे असां साइडनि में बीठा आहियूं त साइडनि में असांखे छॾियो वञे महिरबानी असां इहा चवंदा हज़ारे रुपए जा माल अॻे साल भी बीठासीं 1000 रुपए जा माल खणी आयासीं लेकिन टके जी भी भाजी न हली नुक़सान कयोसीं असांजो डीसी साहब खे अर्ज़ु आहे असां साइट में हेठि वेंदासीं महिरबानी करे असांखे हेठि छॾनि असां 10 रुपए जी जॻह ते 30 रुपया असां रेडियूं नथा छॾनि बाक़ी जाते वञो तव्हां बीठियूं रेडियूं असां वरी नाचा ज़ुल्म असां सां असांखे चवंदा हुआ हिते तव्हां बीओ बि न आहिनि गिटी में आहिनि मुजाहिरीन का कहना था कि म्युनिसिपल कमेटी वाले 10 रुपए के बजाय हमें 30 रुपए लेते हैं उनके बावजूद भी आए रोज एनक्रोचमेंट पुलिस के साथ आकर ठेले हटाने के बहाने हमें डंडे मारते हैं। उन्होंने डिप्टी कमिश्नर मुनव्वर अली मिठियानी से मुतालबा किया है कि म्युनिसिपल कमेटी और एनक्रोचमेंट पुलिस के ज्यादतियों का नोटिस लेकर हमारे दुश्वारियां दूर की जाएं। मोहम्मद ओस्मान टावरी के साथ इस्लाम दीन बंगवार वश न्यूज़ कंदाकोट।